सलाम साथियों, बूटन की खूबसूरत दुनिया में अवां के खुश आमदीद। हमेशा जिया एक नए बूटे जे तारुफ लाए हाजिर आयूं, जंहिंखे सिंधी में सुआ या आहोर या बद चवंदा आहिनि। हिंदी में सतोपशा, अरबी में शबद ऐं अंग्रेज़ी में दिल बि चवनि था। अचो तव्हांखे ही बूटो ॾेखारींदा। ॾिसो, ही सुआ जो बूटो आहे। इन जो मौसम हली वई आहे, तंहिंजे करे ही सुकी सड़ी वियो आहे, पर कुझु सावा बूटा आहिनि हिननि जा। ऐं सड़ण जी वजह सां ऐं मेहनि जे लताड़नि जी वजह सां ही किरी बि पिया आहिनि। ॾिसो, ही ॾिसो, ही हेॾां अच, और ही ॾिसो, सुआ जो बूटो सिंध में चेट जी मौसम में पाण मुरादो फुटंदो आहे। पंजाब, इंडिया ऐं यूरोप में फसल तौर कायो बि वेंदो आहे, जंहिंखे अक्सर भाॼी तौर इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन बूटे जो कद 2 खां 3 फुटनि ताईं ऊचो थिए थो। हिन जा पन भाले जी शक्ल जियां 1 खां 1.5 इंच ताईं थियनि था। ये तकरीबन 2 खां 3 फुट ताईं आहे। नज़र बि अचे थी। हिन जी मौसम गुज़री चुकी आहे, तंहिंजे करे हिन में गुल पन न आहिनि। हेठां डांडी में हूंदा अथसि पन, सुकी सड़ी विया अथव, छाजे करे त मौसम गुज़री चुकी अथसि। ही किरी पियो आहे। ही त लॻभॻि 3 खां 3.5 फुट ताईं आहे। कणकनि जे निसरण वक़्तु सुआ बि निसरण शुरू थियनि था, जेके कणकनि जे लाबारनि ताईं सौंफनि जे गुलनि जियां छटी जोड़े पीले रंग सां ख़ूबसूरत मंज़र जोड़ींदा आहिनि। सुअनि जी डांडी टारियूं गोल ऐं अंदरां पोरियूं थियनि थियूं। ॾिसो, सफ़ा अंदरां पोरी आहे ऐं हवा भरियल अथसि सफ़ा। ॾिसो, हिनखे ईअं कंदासीं, अंदरि हली वेंदी। ॾिसो, हिन बूटे खे बकरियूं, मेहूं, ढगियूं, रिढूं ऐं घोड़ा वॾी चाह सां खाईंदा आहिनि। हिन बूटे जे गुल में हिकु क़िस्म जी तेज़ खुशबू थिए थी, जेका हिन जे निसरण सां आसपास फैलियल रहे थी। हिन बूटे जो ज़िक्र बाइबल में बि मिले थो, जंहिं करे हिन खे ईसाई ऐं यहूदी अक़ीदत जी नज़र सां बि ॾिसनि था। तिबी लिहाज़ सां पिणु सुआ जो बूटो तमामु काराइतो आहे। हिन जे ॿिजनि मां तेल हासिलु थिए थो, जेको आफ़री दूर करण लाइ तमामु काराइतो हुजे थो। सुआ जे बूटे खे पाणी में काढ़े पीअण सां औरतुनि जी माहवारीअ में बहितरी अचे थी। सुअनि जो साग रिधे खाइण सां मादे ऐं जिगर जी जलन में फ़रहत अचे थी, हाज़मो तेज़ थिए थो ऐं बुख लॻे थी। उन खां अलावा गुर्दे ऐं मसाने जी पथरी ॻारे ख़ारिज करे थो। अगर असांजी वीडियो पसंद अचे त असांजी वीडियो खे लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा।